आख़िर सिंध तालीम जे मैदान में पोइते छो रहिजी वियो? छा ही गवर्नेंस जी नाकामी, कमज़ोर पॉलिसियुनि ऐं वसीलनि जी ग़लति विर्छ जो नतीजो आहे, या समाजी ऐं मुआशी मसइला बि इन जा ज़िम्मेवार आहिनि? अॼु जे प्रोग्राम में इन अहम सवालनि ते असां हिकु तालीमी माहिर सां ॻाल्हाईंदासीं, जेके असांजे प्रोग्राम में गॾु आहिनि मदद अली सिंधी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो। सर वॾी महिरबानी अवां जी जो अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। ॻाल्हि क़ीमती वक़्त जी कान्हे, ॻाल्हि आहे हिकिड़ो अहिड़ो अहम मसइलो आहे जेको समूरे पाकिस्तान सां लागू आहे, सिंध सां कोन्हे पर सॼे पाकिस्तान सां आहे। मां जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर तइलीम हुउसि त मूं हिकिड़ी सर्वे कराई हुई त ॾिसजे हिन मुल्क में आउट ऑफ स्कूल्स ॿारनि जो तइदाद केतिरो आहे। त उन वक़्तु 2,65,000 जेके आहिनि से ॿार हुआ, ऐं उनमें सभ खां वॾो पहिरियों तइदाद पंजाब जो हो, पोइ सिंध जो, पोइ जेको आहे सो बलोचिस्तान ऐं KPT। हाणे इहे उहे ॿार आहिनि जेके घरनि में कमु कनि था, होटल में कमु कनि था। इहो हिकिड़ो वॾो इहे ॿार कीअं अचनि? त उन वक़्तु मूं उन्हनि खे हुकूमत खे हिकिड़ी रिपोर्ट ठाहिणी हुई त भई सॼे मुल्क में एमरजेंसी लागू कई वञे घटि में घटि 3 सालनि लाइ तइलीम जे मामले में, छाकाणि तइलीम खां सवाइ हिन मुल्क जी तरक़ी नामुमकिन आहे। तइलीम जेका आहे सा फनी तइलीम ज़रूरी आहे ऐं आम तइलीम ज़रूरी आहे। उनमें सभ खां पहिरीं त प्राइमरी स्कूल बहितर थियनि ऐं सेकेंडरी स्कूल, हायर स्कूल, कॉलेज। हाणे ॾिसो न, जनरली सॼे मुल्क जी ॻाल्हि थी हले या सिंध में जिते बि हले त हिन वक़्तु प्राइमरी उस्तादनि जो पघार बि 1 लख खां वधीक आहे। को बि हींअर घटि पघार कोन्हे, पर उन्हनि जे भेट में तव्हां ॾिसंदो त सरकार जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि तिन में उस्तादनि जो पघार घटि आहे, पर चङनि वॾनि माण्हुनि जा सभु ॿार उते पढ़नि था। उनजे भेट में वरी ॿार जेके आहिनि से या 80% ॿार सरकारी स्कूल में पढ़नि था। हाणे सरकारी स्कूलनि जी जनरली सॼे मुल्क में हालत इन करे ख़राब आहे त तइलीम खातो पोइ पंजाब जो हुजे या सरहद जो हुजे या सिंध जो हुजे या बलोचिस्तान जो हुजे, सही तरह तवजो न पिया ॾियनि। ही बदकिस्मती असांजे मुल्क जी इहा थी पई आहे त तइलीम स्कूलनि खे ही जेके आहिनि से NGO जे हवाले पिया कनि, ऐं ॿिया कुझु अहिड़ा इदारा आहिनि, नालो कोन थो वठां, पोइ प्राइवेट पंहिंजा जेके आहिनि स्कूलनि में ॾेखारीनि था त असां वटि 100 ॿार आहिनि, असांखे 150 ॿारनि जा पैसा ॾियो, पर पोइ जॾहिं ॿार थो वञे हुते 25 ॿार बि कोन्हनि। हाणे इहा अहिड़ी हालत आहे जेका ख़ुदि हुकूमत लाइ हिकु वॾो चैलेंज आहे त सरकारी स्कूलनि जी हालत जेसिताईं बहितर न थींदी तेसिताईं हालतूं ख़राब रहंदियूं। सरकारी स्कूलनि जी हालत बहितर थियणु खपे। अवां ॾिसो, असां सभु उन ज़माने में सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं। कराचीअ जा हाई स्कूल ॾिसो, NGV स्कूल, हैदराबाद जा ॾिसो या लाहौर जा ॾिसो या पिशावर जा ॾिसो, त उन्हनि खे बहितर करण लाइ तमामु हिकिड़ी हंगामी हालत ऐं बदकिस्मती। ॾिसो, नई हुकूमत आई त 2.5 साल अॻु 2 साल अॻु हिननि चयो त असीं एमरजेंसी लागू था करियूं। हिकिड़ी तकरीब थी जंहिंमें आम वियो, उन खां पोइ अॼु जे ताईं का उनजी ॻाल्हि कान्हे त उहो हंगामी हालात कहिड़े नमूने में आहिनि, एमरजेंसी केतिरे हद ताईं आहे, कीअं पियो थिए, स्कूलनि जी हालत कहिड़ी आहे। ॿार स्कूलनि जी जेका तव्हां ॾिसंदो त सरकारी स्कूलनि जे वॉशरूम्स खां वठी यानी तइलीमी मयार ताईं हालत ख़राब आहे। अहिड़ियुनि हालतुनि में हुकूमत खे हिकिड़ो चैलेंज सम्झी एमरजेंसी तौरु तइलीम खे जेको आहे सो पंहिंजो मौज़ू बनाइणु खपे, छाकाणि तइलीम खां सवाइ पंहिंजी तरक़ी नामुमकिन आहे। मूं जीअं चयो, तइलीम फनी बि ज़रूरी आहे। दुनिया में हिन वक़्तु बि केतिरनि मुल्कनि में ज़रूरत आहे जिन खे फनी तइलीम अचे थी या रोज़गार जा ज़रिया ॾिजनि। उन लाइ मुंहिंजी हिनखे गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे स्कूलनि जी हालत बहितर करियो ऐं सही माना में जेके स्कूल तइलीम खाते जा अमलदार आहिनि तिन खे स्कूलनि जा मुआइना करणु खपनि, कॉलेजनि जा मुआइना करणु खपनि, लेबोरेटरियुनि जा मुआइना करणु खपनि। बदकिस्मती आहे, चौकसी न आहे, इन करे इहो मसइलो वधंदो पियो वञे। जी सर, अवां छा था सम्झो त छा तालीम खाते जी गवर्नेंस पॉलिसियुनि ऐं स्कूलनि जी इंतिज़ामी निज़ाम में खामियूं हिन सूरत हाल जो बुनियादी ज़िम्मेवार आहिनि? बिल्कुलु, मां हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त तइलीम खातो हिन जो वॾो ज़िम्मेवार आहे। उन्हनि खे खपे, ॾिसो कंहिं ज़माने में जेके आहिनि से EDOs स्कूलनि जा दौरा कंदा हुआ, हींअर कॾहिं वञनि ई कोन था, ऑफिस मां निकिरनि ई कोन था। तव्हां कंहिं बि कॉलेज में वञो त लेबोरेटरी में जेका आहिनि
जेका साड़ियुनि खां बंदि पई हूंदी, लेबार्टरी खुलियल कोन्हे। स्कूलनि जी हालत ॾिसंदो त प्राइमरी स्कूलनि में जेके आहिनि मास्टर वञनि कोन था, उन्हनि पंहिंजनि हिकिड़ा अहिड़ा थी छॾनि सस्तनि पघारनि ते जेके वेठा कमु कनि। अहिड़ियुनि हालतुनि में मां सम्झां थो त चौकसी ज़रूरी आहे। हालांकि हिन वक़्तु संघ में सैयद सरदार शाह तमामु घणी महिनत करे पियो, कोशिशि वठे पियो, पर यूनियन बाज़ी आहे, ॿियूं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां लाइ चैलेंजिस आहिनि। जी सर, जीअं त सर्वे मुताबिक़ 2004 में सिंध ख़्वांदगी जे लिहाज़ खां पंजाब खां पोइ ॿिए नंबर ते हुयो। इन अरसे में अहिड़ो छा थियो जो बलोचिस्तान ऐं KPK खां बि पुठिते हलियो वियो आहे? ॾिसो न, इहा सर्वे जो ॻाल्हि आहे त मूंखे ख़बर नथी पए इहा सर्वे कीअं थी थिए, छा थी थिए। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे जेके सर्वे आहिनि इहे ख़ुदि हुकूमत खे ख़ुदि पाण करणु खपनि, एजुकेशन डिपार्टमेंट खे ख़ुदि करणु खपे त भाई फलाणे ॻोठ जो स्कूल जेको आहे उते पहिरीं पढ़ाई थी वञे, छोकिरा अचनि था, प्राइमरी टीचर वञनि था, कोन था वञनि, इहा उहो ई करे सघनि था। बाक़ी हीअ रिपोर्टूं जेके आहिनि आउं सम्झां थो हिन ते नज़रसानी ज़रूरत आहे, ॾिसणु खपे हुन